अस्सलाम वालेकुम दोस्तों, हिन वक्त असां मौजूद आहियूं शहीद शाह इनायत विलेज में, जिथे साईं असलम शाह उर्फ़ अब्दुल्ला शाह हिते दरगाह आहे उनजी आस्थाने में वेठा आहियूं। ऐं हिते जेको आहे सो तक़रीबन ईंदा रहंदा आहियूं। ऐं हिते ख़िदमतगार बि आहिनि ॿ टे हिन आस्थाने ते, ऐं कबूतर बि आहिनि हिते। मिड़ई कचहरी बि कंदा रहंदा आहियूं दोस्तनि सां। ऐं हीअ जेको आहे सो पोयां तव्हां दरगाह ॾिसी रहिया आहियो, हीअ फ़क़ीर हिते चांहि पचाए रहियो आहे। ऐं जेको आहे सो चांहि जो सबील छॾियो वेंदो आहे। हीअ जेको आहे सो फ़क़ीर हिते वेठो आहे। ऐं हिन पासे जो हीअ त आलम ॾिसी रहिया आहियो पोयां। ऐं हीअ ज़बरदस्त जेको आहे दरगाह आहे, माशाअल्लाह असां मौजूदु आहियूं। ऐं हिते कबूतर बि तव्हां ॾिसी रहिया आहियो जेके हिते फ़क़ीर जा रखियल आहिनि। ऐं फ़क़ीर माशाअल्लाह परे परे आहे। फ़क़ीर वीडियो में असल में न ईंदो आहे, जेको असली फ़क़ीर आहे उहो वीडियो में न ईंदो आहे। बाक़ी फ़क़ीर जो चेलो हे वेठो आहे जेको चांहि ठाहे थो, उहो हुते तक फ़क़ीर। हा वाह, हीअ हिते मौजूदु आहे। ऐं जेको सबील तयारु करे थो चांहि जो, ऐं पोइ चांहि जो डुक हणंदासीं ऐं कचहरी बि कंदासीं। दोस्तो, हीअ जेकियूं कचहरियूं आहिनि, हीअ जेकियूं दरगाहूं आहिनि, इहे सिंध जी असल में सक़ाफ़त जो हिकु हिसो आहिनि, जंहिंमें फ़क़ीर फ़ुक़रा वेही करे अलाह जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। ऐं जंहिंमें पीरनि फ़क़ीरनि जा उहे करश्मात जेके आहिनि उहे ॿुधाईंदा आहिनि हिक ॿिए खे, ऐं हिक ॿिए खे सबक़ु ॾींदा आहिनि। ऐं हर को कंदो ई अलाह जी ॻाल्हि आहे, पोइ अंदाज़ हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो आहे। पोइ फ़क़ीर फ़ुक़रा बि जेके बि आहिनि इहे सभु अलाह जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। ऐं सूफ़ी इकराम बि जेके आहिनि उहे अलाह जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि, पर अंदाज़ उन्हनि जो पंहिंजो आहे। हीअ सैयद असलम शाह उर्फ़ अब्दुल्ला शाह हिते दरगाह हुनजी मौजूदु आहे, जंहिंमें अक़ीदतमंद ईंदा आहिनि। ऐं सालियानो उर्स मुबारक बि थींदो आहे हिते हिन दरगाह ते। ऐं हीअ जेको आहे सो फ़क़ीर मिठाई खणी आयो आहे, ऐं हीअ जेको आहे सो मिठाई बि खाऊं था। हिते कुझु न कुझु तव्हांखे मिली वेंदो। अलाह वारनि जूं दरगाहूं आहिनि, को न को माण्हू हिते अक़ीदतमंद कुझु न कुझु शइ खणी ईंदो आहे, पोइ विराए करे फ़क़ीर खाईंदा आहिनि। जीअं चांहि बि सबील बि इहो हिकिड़ो हिन जो हिसो आहे। ऐं उहे गॾिजी करे हिते जेके बि ईंदा आहिनि फ़क़ीर फ़ुक़रा दोस्त यार, कचहरियूं कंदा आहिनि। हिते ई ॻाल्हि का सियासी ॻाल्हि न थींदी आहे दरगाहुनि ते, का अहिड़ी ॿी वेड़ वारी ॻाल्हि न थींदी आहे। ॻाल्हि हिते सिर्फ़ु अलाह जी फ़ुक़रा जी थींदी आहे। ऐं फ़ुक़रा जो जेको दर्स आहे उहो अलाह ॾे रुजू कंदो आहे। सियासत खां पाक जॻह जिते वेही माण्हू सुकून जूं ॻाल्हियूं कंदो आहे, प्यार मुहबत जूं ॻाल्हियूं कंदो आहे। त उहे दरगाह ई अहिड़ी शयूं आहिनि, अहिड़ियूं जॻहियूं आहिनि जिते माण्हू सुकून वठी सघे थो 2 मिंटनि जे लाइ। ऐं सबील पीए, चांहि पीए, वरी हलियो वेंदो। ऐं नारा हिते अली जा नारा बुलंद थींदा आहिनि, हक़ मौजूद जा नारा बुलंद थींदा आहिनि। ऐं बहरहाल सुकून वॾो आहे। जेकी माण्हू अफ़रा तफ़री में लॻा पिया आहिनि, ऐसारी में लॻा पिया आहिनि, त उहे जेको आहे सुकून जी तलाश में अहिड़ी वीरान जॻहियुनि ते ईंदा आहिनि। ऐं जिते जेको आहे सो फ़क़ीर फ़ुक़रा ऐं जिते दरवेश दफ़न हुजनि, ऐं उते ई माण्हू खे वॾो सुकून ईंदो आहे। त हीअ जेको आहे शहीद शाह इनायत विलेज में असांजा घर बि तो तक़रीबन भर में आहिनि। ऐं कॾहिं कॾहिं हिते सुकून वठण लाइ असां बि ईंदा आहियूं। ऐं फ़क़ीर बि चांहि में लॻो पियो आहे। ॾे फ़क़ीर केसिताईं ताणी पहुती चांहि? हा हो, हा, चांहि जो सबील हणंदासीं ऐं पोइ वरी हर को पंहिंजे पंहिंजे घर। शाम जो पहर आहे ऐं चांहि बि ज़रूरी आहे। संगत ख़ुशि हुजो। तव्हांखे बि अगरि सुकून वठिणो आहे, जिन जेकी मिटनि माइटनि जी परेशानी को, दोस्त यारनि जी परेशानी को, अकेला ई दरगाहनि ते निकिरी वेंदा कयो, उते वरी तव्हांखे ॿियो रंग नज़र ईंदो। फ़क़ीर फ़ुक़रान जूं ॻाल्हियूं, सादियूं ॻाल्हियूं जेके तव्हांखे वॾो मज़ो ॾींदियूं। त ख़ुशि हुजो, आबाद हुजो। नाराए हैदरी या अली।